सखर हाउस पीपी अॻवान सैयद ज़ाहिर शाह बुखारी चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो 25 अप्रैल ते रोहड़ी में तकरारी केनालनि ख़िलाफ़ थींदड़ जलसे में लखे माण्हुनि जो समुंड ठोलियूं हणंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ हिक साज़िश तहत प्रोपेगंडा कई पई वञे जंहिंजी हक़ीक़त सां परे परे ताईं को बि वास्तो नाहे। जेकॾहिं पीपी केनालनि जी हामी हुजे हा त पोइ केनालनि ख़िलाफ़ जलसो छो करे हा। हैदराबाद वारे तारीख़ी जलसे मुखालफ़नि जूं निंड्रूं हराम करे छॾियूं आहिनि ऐं 25 अप्रैल ते रोहिड़ी में थींदड़ जलसो बि मुखालफ़नि जूं निंड्रूं हराम करे छॾींदो। अहिड़ो इज़हार सैयद ज़ाहिर शाह बुखारी पीपी ऑफिस न्यू लेबर कॉलोनी सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ज़ाहिर शाह बुखारी वधीक चयो त सदर आसिफ अली ज़रदारी मर्द हुर आहे जेको सिंध सां कॾहिं बि नाइंसाफ़ी थियण न ॾींदो। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजी तकरीर में वाज़े चई चुको आहे त नवां केनाल सूबनि जी रज़ामंदी खां सवाइ न ठहंदा। जॾहिं त वॾो वज़ीर ऐं पीपी जा मरकज़ी सूबाई अॻवान बि नवनि केनालनि ख़िलाफ़ वाज़े चई चुका आहिनि। पर पीपी मुखालिफ़ अजाई वावेला करे केनालनि ते सियासत पिया कनि। तकरारी केनाल मंसूबे खे पीपल्स पार्टी ही कैंसिल कराईंदी, फतेह सिंध जे अवाम जी थींदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।